بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء أبي القاسم محمد. اللهم صل على محمد وآل محمد. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. नाज़रीन कराम, असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं. असांजो मौज़ू सुखना है नमाज़ जी फ़ज़ीलत क़ुरान जी रोशनी में ऐं नमाज़ जी फ़ज़ीलत अहादीस जी रोशनी में, नमाज़ जी फ़ज़ीलत मासूमीन अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान जे मुताबिक़. ही 8 नशिस्त में असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं. अॼु असां बयानु कंदासीं नमाज़ जी हिकमत ऐं उनजो फ़लसफ़ो. नमाज़ जी हक़ीक़त याद ख़ुदा आहे ऐं नमाज़ रूह बंदगी खे क़ुवत बख़्शे थी. नमाज़ गुनाहनि जे मुक़ाबले में हिकु क़िस्म जो बंद आहे, छो त नमाज़ ईमान खे क़ुवत बख़्शे थी ऐं नमाज़ जा तमामु घणेई फ़ाइदा आहिनि ऐं उनजा असरात बि आहिनि. जेको क़ुरान मजीद में इरशाद थियो सूरह हूद आयत नंबर 144 में, इन्नल हसनात युज़हिबन सय्यात, नमाज़ क़ाइमु करियो, बेशक नेकियूं गुनाहनि खे नेस्तो नाबूद करे छॾनि थियूं. किताब अयानुल उयून में ज़िक्र थियल आहे. इमाम गज़ाली सां हिकु रवायत पे थो ज़िक्र करे. चए थो त जेॾी महिल अवैस करनी जे मुतालिक़ ज़िक्र पियो थो करे त पाड़े जा ॿार अवैस करनी खे दीवानो सम्झी उनजे मथां पत्थर उछलाईंदा हुया. जनाब अवैस करनी ईअं अची ॿारनि जे साम्हूं पेश थियो ऐं उनखे चयईं, ए पाड़े वारा, ए ॿार, मूंखे माना तव्हां जेकर वॾा पत्थर न हणंदा कयो, कोशिशि कयो नंढा नंढा पत्थर मूंखे हणो, छो त मुमकिन आहे त उन्हनि मंझां जेका आहे, जेॾी महिल तव्हां मूंखे पत्थर हणंदो त मुंहिंजे जिस्म मंझां रतु न वहंदो. ऐं इहो ई सबबु आहे, जेॾी महिल रतु अगरि मुंहिंजे जिस्म मां रतु निकिरी थो पए त पोइ जेके मुंहिंजा कपिड़ा जेके उहे नजिस थी था वञनि ऐं मां अवल वक़्त में नमाज़ नथो पढ़ी सघां. लिहाज़ा इन जो मक़सदु ईअं थी ॿुधाइण था चाहिनि त नमाज़ जी फ़ज़ीलत ऐं नमाज़ खे कोशिशि कजे त अवल वक़्त में अंजाम ॾिजे. छो त हिकु रवायत जे मुताबिक़ आयतुल्ला गुल हसन इस्फ़ानी, नजफ़ अशरफ जो हिकु रहण वारो आहे, उहो आयतुल्ला ज़िक्र कनि था त मां जेॾी महिल कोशिशि कंदो हुउसि ख़ुशू ऐं ख़ुज़ू सां नमाज़ खे बि अदा कंदो हुउसि, ऐं मां जेॾी महिल बि नमाज़ जो टाइम थींदो हुयो त वादी सलाम जी तरफ़ मां निकिरी हलियो वेंदो हुउसि. हुते मक़ाम इमाम ज़माना अलैहिस्सलाम जे जॻह ते उते वेंदुसि ऐं उते जेको मां नमाज़ खे अंजाम ॾींदुसि. ऐं मुंहिंजी हिकु न कई मरतबा इमाम ज़माना सां मुलाक़ात बि थी ऐं मां इमाम अलैहिस्सलाम जे पोयां नमाज़ वञी उते पढ़ंदो हुउसि. छो त इन जे करे जो यकीनन जेको शख़्स अवल वक़्त में नमाज़ खे अंजाम ॾींदो आहे त पोइ इमाम अलैहिस्सलाम जी बि नमाज़ उन शख़्सनि सां गॾोगॾु आसमान जी तरफ़ ख़ुदा आलम उनखे फ़रिश्तनि खणी उते पहुचाईंदा आहिनि. जेका नमाज़ इमाम अलैहिस्सलाम सां गॾु वञे अवल वक़्त में त उनजी फ़ज़ीलत जा मयार कुझु ॿिए तरीक़े सां हूंदा आहिनि. त अज़न ग्रामी ईअं नमाज़ पढ़ण वारा जेके अफ़राद आहिनि, जंहिंजो वजूदु नूर इलाही सां रोशन हूंदो आहे ऐं हर नमाज़ में हिकु क़दम उहे अॻिते हूंदा आहिनि, यानी हिकु क़दम अॻिते वधंदा आहिनि. उनजे लाइ त नमाज़ जेका हिकु तकरार शइ न आहे. जेका जीअं मसलन हिकु ॾाकिण जा सभु ॾाका हिकु जहिड़ा आहिनि, लेकिन ॾाकिण जो हर ॾाको इंसान खे मथे जी तरफ़ वठी थो वञे. जेको जीअं को शख़्स खूह खोटींदो आहे, मसलन को शख़्स खूह खोटींदो आहे त बज़ाहिर हिकु कम जो तकरार आहे, यानी मुस्तक़िल हू मिटी कढी रहियो आहे उतां जेको, लेकिन हक़ीक़त में हर मिटी जे हुन बाल्टी में हुजे से ॿी कहिड़ी बि शइ में बाल्टी खे कढण खां पोइ उहो मज़ीद गहराई जी तरफ़ हलियो थो वञे. लिहाज़ा अहिड़ी तरह नमाज़ जूं रकातूं ज़ाहिरनि तकरारी शयूं आहिनि, लेकिन ही कमाल जी बुलंदी ते वञण जा ॾाका आहिनि ऐं ईमान ऐं मारिफत जूं गहरायूं आहिनि. अज़न ग्रामी, असांजी जेका नशिस्त हिन मंज़िल ते पहुती आई ऐं इंशाअल्लाह ॿी नशिस्त में वरी असां तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि।